असां खाधो छो पचायूं था। बेशक असांखे खाधो पचाइण जी ज़रूरत न आहे। भाउ दरियाफ़्त करण खां अटकल 15 या 20 लख साल अॻु माण्हू ॿेर ऐं ख़ुश्क मेवा ऐं ॿियूं शयूं खाईंदा हुआ जिन खे पचाइण जी ज़रूरत न हुई। ईअं जीअं झंगली जानवर कनि था, उहे कचे गोश्त ऐं मच्छी जा ढेर खाईंदा हुआ जेके घणो करे ज़ाइकेदार न हूंदा हुआ। अजीब ॻाल्हि हीअ आहे त भाउ दरियाफ़्त थियण खां पोइ बि असां सम्झूं था त भाउ खे शयूं पचाइण लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। इहो मालूम करण में बि इंसान खे तमामु घणो वक़्तु लॻो हूंदो। घणे वक़्त मां मुराद हज़ारे वरे इंसान झंगली जानवर खे डिॼाइण लाइ भाउ खे क़तमु आंदो। कुझु साइंसदान सम्झनि था हिकु ॾींहुं कंहिं इंसान खां कचो गोश्त या मच्छी बाहि में किरी पई हूंदी। कुझु घड़ियुनि खां पोइ उन्हनि महसूसु कयो हूंदो उन जी ख़ुशबू केॾी न भली थी वई आहे। उनखे चखण खां पोइ खेनि मालूम थियो हूंदो त भाउ उन गोश्त या मच्छी खे खाइण लाइ वधीक ज़ाइकेदार बणाए छॾियो आहे। ईअं भाउ ते खाधो पचाइण शुरू थियो हूंदो। हर हिकु माण्हू ईअं ई करणु लॻो छाकाणि त उन जा असांजे खाधे ते 3 अहम असर थियनि था। उहे कहिड़ा कहिड़ा अचो अॻिते पढ़ूं था। पहिरियों ही त भाउ तमामु घणी कची सख़्तु खुराक खे नरम करे थी, खाइण में आसान बणाए थी। मिसाल तौरु हिकु पटाटो खणो, इहो हिकु सख़्तु मेवो आहे। छा आहे? इहो सख़्तु मेवो आहे, पर पचाइण खां पोइ इहो नरम ऐं ज़ाइकेदार थी वञे थो। ॿियो, भाउ असांजे खाधे खे वधीक महफ़ूज़ बणाए थी। कॾहिं कॾहिं खाधनि में अहिड़ा जरासीम हूंदा आहिनि जेके असांखे बीमार करे सघनि था। उन्हनि मां घणा जरासीम गरमाइश खे पसंदि नथा कनि ऐं खाधे खे भाउ में पचाइण सां उहे जरासीम मरी वञनि था। ईअं हू असांखे बीमार नथा करे सघनि। टियों ऐं मूं जहिड़े बावर्ची लाइ सभ खां हैरान कंदड़ असर हीअ आहे त भाउ ते पचाइण सां खाधो तब्दील थी सघे थो, जेके ॾिसण में ख़ुशबू ऐं ज़ाइके में वणंदड़ थी वञे थो। भाउ जंहिंखे छुए थी उनखे बदिलाए छॾे थी। काठ या कोयलो भाउ में सड़ी रख थी वञनि था। मेणबती आहिस्ते आहिस्ते ॻरी रिझी वञे थी। भाउ न सिर्फ़ु खाधे जी बनावट खे बहितर करे थी, पर इहा खाधे में मौजूदु जुज़नि खे ज़रड़नि में भञे थी जेके ज़ाइके सां भरपूर हुजनि था ऐं उन्हनि जे गॾियल नमूने रदअमल करण सां नवां ज़ाइका पैदा थियनि था। भाउ हिकु गुलाबी गोश्त जी कीमे खे नासी रंग, रसीलो, लज़ीज़ करे सघे थी ऐं इहा फ़िकी अटे खे मानी जे प्यारी शक्ल ॾेई सघे थी, जंहिंखे वरी बदिलाए करारी मज़ेदार डबल रोटी बणाए सघे थी। आउं नंढपण खां वठी खाधो पचाईंदो रहियो आहियां। इहो अञा ताईं मुंहिंजे लाइ हिकु जादू मिसल ऐं उनखे ॾिसंदे वणंदड़ अहसासु थींदो अथमि। उनजे नतीजे में ठहियल शयुनि खे खाधे ते बहितर मज़ो ईंदो अथमि। हीअ जंहिंखे हिन टॉपिक खे ब्रीफ कयो आहे हेस्टन ब्लूमेंथल बावर्ची।